जमीयत उलमा इस्लाम जिला जैकबाबाद के अमीर मुहतरम जनाब डॉक्टर एजी अंसारी साहब, मुहतरम जनाब डॉक्टर एजी अंसारी साहब से इल्तिमास है कि वो तशरीफ लाएं और करारदाद पेश करें। दुखन जा डाज असांजो मोहतसुल मेराज असांजो सूलियत सिंगार करे अज मुड़सन वांगुरु मरणो आ, साथी साथ न छड़णो आ, साथी साथ छड़णो। ये करारदाद आहे हिकिड़ी। गुज़िरियल 1.5 महीने खां गज़ा में फ़लस्तीन जे मज़लूम इंसानियत जो अणखुट क़त्ल आम जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। शहर, रहायशी कम्प्लेक्स, अस्पतालूं, स्कूल, रोडनि रस्तनि जे मथां वहशतनाक फास्फोरस बम जी बम्बार्डमेंट कई पई वञे। बिना कंहिं फ़र्क़ जे आम शहरियुनि, पीर सननि, औरतुनि, मासूम ॿारनि एतिरे क़दुरु जो अस्पताल में ज़ेरे इलाज बीमारनि ने ज़ख़्मनि खे ख़तरनाक बमबारी जे ज़रिए क़त्ल-आम कयो पियो वञे। मीडिया कवरेज लाइ मौजूद सहाफ़ियुनि खे पिण बमनि जो बख बणायो पियो वञे। अमेरिका, बर्तानिया, यूरोपीय यूनियन ऐं नेटो जो किरदार हिकु तरफ़ो ऐं इंतहाई मुजरिमाणो आहे ऐं उन्हनि खे मज़लूम फ़लस्तीनियुनि जे बजाय गासिब, कातिल, वहशी, इंसानियत दुश्मन यहूदियुनि ऐं इसराइल जे तहफ़्फ़ुज़ जी गिनती लॻी पई आहे। अक़वाम मुत्तहिदा, ओआईसी, अरब लीग, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि जूं तंज़ीमूं ॼण त दुनिया मां नेस्त नाबूद थी वयूं आहिनि। अॼु जी शहीद इस्लाम ऐं तूफ़ानी अक्सा कॉन्फ्रेंस जा लखें शरीक माण्हू मुतालबो करे रहिया आहिनि त मज़लूम फ़लस्तीनी अवाम जो फौरी तौर ते क़त्ल-आम बंदि कयो वञे। इसराइल दुनिया जी गैर कानूनी, नाजायज़ ऐं क़ाबिज़ रियासत आहे। इन करे इसराइल जी सॼी कब्ज़े खे नाजायज़ करार ॾेई सरज़मीन अंबिया इकराम, सरज़मीन मेराज, सरज़मीन बैतुल मुक़द्दस ते फ़लस्तीन जी अवाम जो हक़ फौरन तस्लीम कयो वञे ऐं इसराइल जो नाजायज़ कब्ज़ो ख़त्म करायो वञे ऐं आलमी बिरादरी इसराइल जे अहिड़ियुनि ज़ालिमाना कारवायुनि जी न सिर्फ़ मुज़म्मत करे पर इसराइल ते खे तेल, जदीद हथियार ऐं ॿियो जंगी सामान फ़राहम करण ते पाबंदी आयद कई वञे ऐं पाकिस्तान जूं सभई सियासी पार्टियूं जमीयत उलमा इस्लाम जे सरबराह हज़रत मौलाना फज़ल रहमान जियां सियासी मसलहतनि खे फिटो करे मसले फ़लस्तीन ते कायदे बानी पाकिस्तान, कायदे मोहम्मद अली जना ऐं मुफ़क्किर पाकिस्तान अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे नुक़्ते नज़र जी बुनियाद ते फ़लस्तीनी अवाम जी न सिर्फ़ मुकम्मिल हिमायत पर ॿ क़दम अॻिते वधी करे फ़लस्तीन जे लीडरनि जनाब इस्माइल हानिया, जनाब ख़ालिद मशल ऐं डॉक्टर महमूद अब्बास सां कुलो कुले में मिलाए हथ में हथ ॾेई नाजायज़ इस्तिक़लाली रियासत जो इनकार कयो वञे ऐं मुकम्मिल सरज़मीन फ़लस्तीन ते आज़ाद फ़लस्तीनी रियासत जो क़याम मुकम्मिल हिमायत कई वञे। जेकॾहिं इहा करारदाद तव्हांखे मंज़ूर आहे त ॿई हथ मथे करे नारे तकबीर, तकबीर, नारे तकबीर।